अस्सलाम दोस्तों, मां मौजूद आहियां शाहनवाज़ ॻोठ में ज़हूर कुरैशी वटि। ऐं हिकिड़े इंसान दोस्त ज़हूर कुरैशी जे लाइ कुझु गिफ्ट मोकिलिया आहिनि ऐं उन गिफ्टनि में मौजूदु आहिनि ईद जा कपिड़ा ऐं सैंडल जूता वग़ैरह। सो ख़रीदारी कबी ज़हूर कुरैशीअ सां गॾु उन जी बाक़ी फैमिली जी में बि उहे पाण कनि, उनखे पैसा ॾींदासीं या पाण उहे कनि। बहरहाल ज़हूर कुरैशी खे सता कयूं, उनखे वठी थो वञा। हलणु अहिड़ो हूंदो त मोटरसाइकिल ते वठी थो वञा। अचे थो न ज़हूर खे अॼु शॉपिंग कराए बि ईद मथां आहे, हुनजा कपिड़ा वपड़ा वठिबा ऐं ॾिसूं हले थो त ठीकु आहे, न त नज़ीर छा हाल आहे? ख़ुशि आं? हलंदे मोटरसाइकिल ते घुमणु हलंदे मोटरसाइकिल ते? ॿियो छा तूं ऐं मां बसि ॿ पोयां बि वेहे कोई तोखे पकड़ण जे लाइ? पोइ उहो केरु हुजे किरंदे, पोइ ॿियो कंहिंखे घुरायां? ॿिए कंहिंखे घुरायां? ठीकु आहे, घुरायां थो। टिकण कॾहिं कराई अथई? गर्मी आहे न। अदा ई ज़हूर चवे थो मां तोसां नथो हलां, बाक़ी आसमानी कलर जो ऐं अछे कलर जो मूंखे वॻो वठी ॾे ऐं चप्पल कईअ वारी पाईंदो आहे, 8 नंबर भली वठी आहे न, चमड़े वारी, हा न। 8 नंबर चप्पल पाईंदो आहे ऐं मां हिन जे कपिड़नि जी माप बि खणी वेंदुमि, जेको दर्जीअ खे ॾेई ईंदुसि, जेको ईद खां अॻु में सिबी ॾींदो। ठीकु आहे न। सो इहो बसि हाणे माप खणी आया त पोइ मां इहे दर्जीअ ॾे खणी वञा। सही आहे। अम्मा खे चयो माप खणी अचु, फिटिंग में सिबरायां कपिड़ा कुरैशीअ जो। तव्हांजो माइट खे यासीन खे ॾे अचां? हल मां पंहिंजी मर्ज़ी ते ॾेई थो अचां दर्जीअ खे। सही आहे। हे माप हिन जी। ठीकु आहे बसि मां ॾेई थो अचां। सही आहे। हलो ओके दोस्तों, पिपरी में मौजूदु आहियां ऐं ज़हूर जे लाइ कपिड़ा वठण जे लाइ हीअ दुकानु आहे ऐं चाचो बि नसीराबाद जो आहे, कपिड़ा हुन जे लाइ कढायां थो, तव्हांखे बि ॾेखारियां। ॿियो ख़ैरु आहे? ज़बरदस्त। सही आहे। छा प्राइस आहे चाचा? अच्छा, ऐं हलंदो बि न, पाइदार कपिड़ो आहे न। ठीकु आहे। थुलो न, गर्मी जे हिसाब सां। इहे ॿई ड्रेसूं ॾियो। न ही न, हा हू सही न ॿई। अच्छा, हे घणे घणे चाचा? हीअ 900 बि ड्रेस, हीअ बि 900। सही आहे, सुठी प्राइस आहे। हीअ चाचो नसीराबाद आयो न? चाचो नसीराबाद जो आहे। हिन जो दुकानु शानदार आहे, हिन पिपरीअ में सुठो दुकानु माशाल्लाह सां। ऐं हिते लेडीज़ जा कपिड़ा बि, मर्दाना कपिड़ा, ॿाराणा कपिड़ा हिते ॾिसो था तव्हां। मूं वांगुरु ड्रिगड़ो न आहे, मूंखां थोरो हल्को कदु अथसि। 4 कयो साहब। सही आहे। सो ही ॿई कपिड़ा कलर कढाया आहिनि। 99 से न चाचा? 900 रुपया। चाचे जो हिन पिपरी में दुकानु आहे, मेन रोड ते। मेन रोड तव्हां ॾिसो, D1 रोड आहे पिपरीअ जो। तो चाचे जो दुकानु आहे वॾो माशाल्लाह सां, शानदार दुकानु आहे। ज़हूर जा कपिड़ा हितां चाचे खां वरिता आहिनि। 99 ड्रेस मूंखे मिली आहे, कपिड़ो सुठो आहे, पाइदार आहे। चाचे रियात कई आहे, सुञाण वारो आहे, इन करे मां चाचे वटि आयुसि। हा, ज़हूर जे लाइ 2 ड्रेसूं दोस्तों वरितियूं आहिनि। 9 न चाचा? 2 ड्रेसूं, हिकिड़ी आसमानी कलर ऐं ॿियो बादामी कलर, बोस्की कलर। सुठा कलर अथसि। सही। तो चाचे वॾी रियात कई आहे, सुठो कपिड़ो आहे, पाइदार कपिड़ो आहे। वॾी महिरबानी चाचे जी। चाचो पाण तव्हांखे जीअं ॿुधायां त नसीराबाद शहर जो आहे, उते बि चढ़िया दुकानु हूंदो इहो कपिड़े जो। 13 साल नसीराबाद में कमु कयो अथई कपिड़े जो। हींअर पिपरी में बि केतिरो अर्सो थियो आहे? 8 साल हिते थियो। सो बसि 1800 रुपया हिन जा कपिड़नि जा थिया। महिरबानी।
कपिड़ा ज़रूर जा थी विया। हाणे कईअ वारी 8 नंबर चप्पल वठण जे लाइ अॻिते आहे हिकिड़ो दुकानु, सिंधी दोस्त आहे, सुठो दुकानु अथसि, तव्हांखे ॾेखारिबो। पिपरी में दुकानु मौजूदु आहे चप्पलनि जो, ऐं भाउ खां चप्पल वठंदासीं ज़रूर जी 8 नंबर। ॾेखारिजो तव्हांखे कहिड़ी चप्पल वठिजे थी ऐं केतिरे में मिले थी। वालेकुम भाउ, ख़ुशि आहियो? ख़ैर त सही आहे यार। 8 नंबर चप्पल कईअ में कढी ॾे। कईअ में सुठी गोरी त न आहे न? सॉफ्टी अथव 8 नंबर पायो तव्हांखे अची वेंदी। न मूंखे 8 नंबर खपे, मुंहिंजे लाइ न खपे। 8 ई खपे? हा 8 ई खपे। इहा न आहे त का ॿी का? ॿी वरी पर इहा पई आहे हिन में। अच्छा, इहा तमामु बहितरीनु शइ अथव, पर हिन में 8 मूं वटि ईंदो सूमर ते माल लिखियलु आहे। अच्छा, बारिश जे करे न मोकिलियो अथव। ॿी का भला कई वारी? कई में फ़िलहालु त इहे पयूं। अच्छा, इहा केतिरी आहे? इहा हा इहा तव्हां लाइ 500। अच्छा, शइ पाइदार आहे इहा। 8 खणी वाजिद न 8 ॾियो हिन में। सो ॾिसूं था, हमरा खे पसंदि आई त ठीकु आहे। ठीकु आहे, को मसलो न आहे न, त चेंज थी वेंदी। ओके। हीअ भाऊ जो दुकानु आहे पिपरी में, पिपरी D1 रोड ते ई आहे। जीअं मौली साहिब जो दुकानु हुयो कपिड़े जो, हिन भाऊ जो बि हिते मेन रोड ते। उहो ई भाउ आहे न। अच्छा, कपिड़े वारो? अच्छा, हीअ भाउ साईं भाऊ जो भाउ, तव्हां बि नसीराबाद आहे माना? सही सही। भाउ जो वॾे जो दुकानु अथसि कपिड़े जो, ऐं हिन जो आहे हिननि जो चप्पल वग़ैरह जो। सही आहे प्यारा, डन थी वियो। सो ही भाउ जो दुकानु। हा दर्जी बि विहारियो तव्हां? ठीकु ठीकु ठीकु, सही साईं। ज़रूर ई शॉपिंग हले थी पई। 8 नंबर चप्पल वरिती आहे, या पसंदि ईंदसि। एरो सॉफ्ट जी आहे। ऐं भाऊ जो जेको दुकानु आहे उहो पिपरी में, हे पिपरी मेन रोड आहे जेको, अॻियां ग्राउंड आहे। सुठो दुकानु अथसि माशाल्लाह सां, पंहिंजो कारोबार करे थो। 500 1000 त। तव्हांजो नालो प्यारा? वाजिद अली। हा सही आहे, महिरबानी प्यारा। कुर्ब कपिड़ा बि थी विया, चप्पल बि थी वई। हाणे हलिबो दर्जीअ ॾे, ऐं दर्जीअ खे सिलाई जे लाइ ज़रूर जा कपिड़ा ॾिबा। माप ज़रूर जी खणी आयो आहियां घरां। ऐं हीअ आहे दर्जी जो दुकानु। अदा जानी किथे आहे? किथे ईंदो? केतिरी देरि में ईंदो? फ़ोन नंबर आहे? मां हल कयांसि थो। दर्जी मौजूदु न आहे चई, मां सुबुह जो ई खणी अचिजो। सो मां सुबुह जो वरी जानीअ ॾे खणी ईंदुसि कपिड़ा। हींअर मौजूदु न आहे, सुबुह जो ईंदुसि। ओ ज़रूर नज़ीर, चप्पल थी पाए ॾिस, खोले जाए। कई वारी पाईंदो आहे न? हा पाए ॾिस, हो पैर विझसि। है VIP अथई न। ऐं कपिड़नि जूं ड्रेसियूं बि वठी आया त मां 2 ॾेखारियां। ड्रेसियूं पुट वठी वञेसि त रखायसि त घर रखायसि बच्चा। हे दर्जी सुबुह जो ईंदो, पोइ सुबुह जो हिनखे ॾींदासीं माप करे। ठीकु आहे, मूंखे इजाज़त? मां हलां थो, पोइ सुबुह जो ईंदो मां। ठीकु आहे, दर्जी खे कपिड़ा बि ॾियणा आहिनि। हिकिड़ी नंढड़ी तुंहिंजी 7 सालनि जी आहे, ऐं नंढड़ो साल जो आहे। 2 सालनि जो? 2 सालनि जो आहे न? हल ठीकु आहे, उन्हनि जे लाइ बि जुती ऐं कपिड़ा वठी थो अचां। ठीकु आहे दोस्तो, गुलशन अदीद में दुकान ते मौजूदु आहियां। ऐं ज़हूर जी कल्ह ख़रीदारी कई हुई। अॼु उन्हनि जे ॿारनि जी कई आहे, जंहिंजी नंढड़ी अथसि 7 सालनि जी, ऐं नंढड़ो अथसि 2 सालनि जो। सो उन जे लाइ कपिड़ा जेको आहे सो वठंदुसि, उहे तव्हांखे ॾेखारींदुसि। घणे जा था अचनि उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। हीअ दुकानु आहे गुलशन आइडियल सुपर मार्ट जे साम्हूं, बिल्कुलु गुलशन अदीद में हीअ दुकानु। ऐं सिटी कलेक्शन जे नाले सां मां पंहिंजे ॿारनि जा कपिड़ा बि हितां ई वठंदो आहियां। ऐं भाईजान जा जेको रेट हूंदा आहिनि उहे तमामु सुठा हूंदा आहिनि, ऐं फिक्स रेट हूंदा आहिनि। ऐं डिज़ाइनियूं बि कपिड़नि जूं नयूं नयूं सुठियूं आहिनि, हिन में बार्निंग वग़ैरह न थींदी आहे। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे त सही आहे। ऐं साईं जंहिंजो हीअ दुकानु आहे, कपिड़नि जूं ड्रेसियूं मां वरितियूं आहिनि सिटी कलेक्शन जे नाले सां। हीअ घणे जी साईं ड्रेस पई मूंखे? 550 550 ऐं 550, यानी 1100। ऐं हीअ
7.5 ऐं 7.5 1500 माना ठीकु आहे 1500 हे ॿिन्हिनि जा ऐं 1100 ॿिन्हिनि जा ठीकु आहे पैक कयो सर सही तव्हां पाण किथां जा लाड़काणे शहर जा सही 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 बखोदरो ठीकु ठीकु मां बि लाड़काणे जो आहियां हा हा सही सही आहे सर मां बि पाण हितां ई कपिड़ा खणंदो आहियां ॿारनि जे लाइ सो हे बि वरी कंहिं दोस्त खे ॼाणा हुया मां चयो ॿारनि खे सो साईं जतोई साहिबु आहे बखेदेरे जो लाड़काणे जो घणा थिया सर 26 साईं 2600 तव्हांजा न न न न साईं ही भाऊ बखेदेरे जो जतोई साहिबु आहे हिन जो दुकानु जेको लाजवाब आहे ज़बरदस्त आहे ऐं डिज़ाइनियूं बि कपिड़नि जूं सुठियूं मां तव्हांखे विज़िट करायां सो ही मां पंहिंजे ॿारनि जा कपिड़ा बि हिते खणंदो आहियां हूअं त ख़ाली कपिड़ो जेको वठे थो माण्हू 400-500 जो लॻी थो वञे पर हिते जेको आहे हिते सिलाई थियल कपिड़ा ॿारनि जा बि मिलंदा नंढनि ॿारनि जा जीअं हीअ तव्हां ॾिसो सुठी सुठी डिज़ाइनियूं हाणे हीअ जेके लॻल आहिनि 550 रुपए जी सेल आहे सो मां ज़हूर कुरैशी जे ॿारनि जे लाइ हितां ई कपिड़ा वरिता आहिनि गुलशन हदीन मां $2600 ठीकु आहे महिरबानी सर दोस्तो 4 ड्रेसियूं 2 नंढड़े जूं 2 नंढड़ीअ जूं वरितियूं जेके 2600 रुपए में मूंखे मिलियूं सुठियूं ड्रेसियूं रेट बि सुठो आहे हीउ भाऊ जो दुकानु आहे ऐं भाऊ बखेदेरे जो आहे लाड़काणे जो आहे मां बि ॿारनि जूं कपिड़ा हितां ई खणंदो आहियां इहे तव्हांजा बि आहिनि ऐं उन नंढड़े जा बि आहिनि सही आहे हाणे हू नाप खणी आहे पंहिंजी त दर्जीअ खे ॾियां हे सीरप आहे मां पंहिंजे नंढड़े लाइ वरितो आहे ॾियां वाह वाह बिजली माना हूंदी आहे तोड़ सदाई अम्मा किथे अम्मा मानी थी पचाए सही आहे वे तूं वे हाणे 8000 अथव हिन मां इहो कजो त तव्हां पंहिंजा चपल पंहिंजा कपिड़ा ऐं भाभीअ जा कपिड़ा ज़रूरी वाइफ जे लाइ कपिड़ा ऐं ॿारनि जा सैंडल वग़ैरह ठीकु आहे हीअ 8000 अथव ठीकु आहे हाणे तव्हांजा कपिड़ा भाभी जा कपिड़ा ॿारनि जा त अची विया बाक़ी ॿारनि खे तव्हां चपल वग़ैरह वठी ॾिजो ठीकु आहे हिननि 8000 मां बाक़ी हाणे मां तव्हांजे राशन जो बंदोबस्तु बि कयां थो उहो तव्हांखे वठी थो ॾियां राशन में दालियूं वग़ैरह वठी ॾियां दाल चणनि जी मुङनि जी चणनि जी बि हुजे मुङनि जी घणी हुजे माना हल मां उहो वठी थो अचां बाक़ी हीअ तव्हां कपिड़ा वठी पोइ वरी मूंखे ॾेखारिजो ठीकु आहे पोइ वरी मां अचां थो हीअ जेको आहे सो शाम जो खणी अचां थो मां ठीकु आहे दोस्तो हीअ आहे पंहिंजो ज़हूर कुरैशी ऐं बसि हर हाल में ख़ुशि आहे जिन हाल में अलाह साईं हिन खे रखियो आहे उन हाल में ख़ुशि आहे असांजियूं दुआऊं हिन सां गॾु तव्हां बि दुआ कजो ज़हूर कुरैशी खे सिहत मिले असां कोशिशि कयूं था त कंहिं चङे डॉक्टर खे ॾेखारिजे सो इहा बि असां कोशिशि कंदासीं बाबा खणी आयो ठीकु आहे दोस्तो दर्दी वटि मौजूदु आहियां कल्ह ई मौजूदु न हुआ अॼु हुनजा ज़रूर जा कपिड़ा खणी आयो आहियां सो ख़बर न आहे सिलाई केतिरी हूंदी उहा बि हिनखे ॾींदासीं एडवांस में ऐं माप बि ज़रूरु ई ॾींदासीं हीअ पिपरीअ में दुकानु मौजूदु आहे फरीद ॻोठु हिनखे चयो हुइबो आहे ऐं हीअ पिपरीअ में दुकानु मौजूदु आहे ऐं हिन जो नालो आहे शहनशाह टेलर हिन खां ई मां पंहिंजा कपिड़ा सिबराईंदो आहियां सो हीअ जेको वॾी तस्वीर में तव्हां ॾिसो था जानी टेलर मास्टर जानी हीअ सूमरो जेको लिखियलु आहे सो कपिड़ा हिनखे ॾिबा जानीअ खे आहे अलाए न ॾिसूं मालूम कजे अब आहे उस्ताद साईं अस्सलाम वालेकुम छा हाल आहे ख़ुशि त सही आहे माप ॾिसो कल्ह किथे हुआ अच्छा ये मुंहिंजा न कंहिं दोस्त जा न सो हुन जी माप वठी वठो त मां वरी इन्हनि खे कपिड़ा वापसि ॾियां या पई हुजे शाम जो खणा सिलाई केतिरी थींदी 2 जोड़ा आहिनि जेको तव्हां चओ त उहो हाणे ज़ारी ॻाल्हि आहे रियात कंदा आहियो तव्हां ॿुधाए छो त ॾेई छॾियांव हींअर ई 1600 हा साईं 1600 रुपया 2 ड्रेसियुनि जी सिलाई 100 मां ॾियां थो साईं 1600
ठीकु आहे, पोइ इहे शाम जो माप खणंदोमांव, कपिड़ा सुठा सिबिजो, ठीकु आहे, महिरबानी। साईं जानी आहे सूमरो, पाण जेका मां बाजो न, जेका मां बाजो ऐं सुठी सिलाई कंदो आहे, मां पंहिंजा कपिड़ा बि हिन खां ई सिबाईंदो आहियां। पिपरी में दुकानु आहे भाउ जो, सो सुठो छोकिरो आहे, सिलाई में बि रियात कंदो आहे ऐं चवंदो ई आहे त बाबा जेके वणनी ॾे, सो हुन जी ख़ासि करम नवाज़ी आहे। महिरबानी, महिरबानी जानी, महिरबानी करो साईं। हाणे असां हलूं। हा दोस्तो, ज़रूरु कुरैशी लाइ राशन जी ज़रूरत हुई ऐं राशन वरितो आहे दुकान तां। हीअ पिपरीअ में दुकानु आहे, भा नज़ाकत जेको आहे सो कुंभर जो, इन खां सामान वरितो आहे। छा छा वरितो आहे मां तव्हांखे ॾेखारियां। भाऊ नज़ाकत कुंभर दुकानु आहे। भाऊ ख़ुशि आहियो न? ख़ैरु आहे, तबियत सही आहे? पर्ची लिस्ट ठाहियो सामान जी? 10,000 मां भाऊ खे ॾेई हुअसि ऐं लिस्ट ठाराई, पर्ची मूंखे ॾिनो छा पई आहे न? हा, हाणे हिन में दोस्तो आहे तव्हांजो अटो 20 किलो, ऑयल 5 किलो, थैलियूं हूंदियूं, चांहि जूं पतियूं आहे 5 किलो खंडु आहे, मिर्च आहिनि, लूणु आहे, दाल मुङनि जी 2 किलो, चणनि जी 2 किलो ऐं चांवर 5 किलो, सयुनि जा 5 पैकेट। ऐं हीअ छा आहे भाऊ? डूंगी किशमिश, सर्फ, साबुण, यानी जेको 10,000 मां भाऊ खे ॾेई हुअमि। 170 रुपए जो। ठीकु आहे, इहे थावन धोअण वारा साबुण? ठीकु आहे, इहे ॾे बाबा, भाऊ खे ॾे, इहे भाऊ खे ॾे। ॾह 10,000 पूरा थी विया? ठीकु आहे, पोइ हाणे इहो तव्हां महिरबानी कजो, मूंसां नंढा ॿार गॾु, पोइ तव्हां ई वञो ॾेई अचो ज़रूरु कुरैशी जे घर, ठीकु आहे। सो दोस्तो 10,000 जो सामान थी वियो राशन ज़रूरु कुरैशी जे लाइ। इहा पर्ची मूंखे ॾेई छॾियो, ठीकु आहे भाउ, मूंखे इजाज़त, तव्हां पुॼाए छॾिजो। ओके, महिरबानी।